कश्मीर रहवासी शौकत अली चन्ना पर अब्दुल रहीम शेख जी नाजायज़ इनख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। चन्ना मोहल्ला रहवासी शौकत अली चन्ना मीडिया आडो दाहिंद चयो त मुंहिंजे भाउ माशूक अली चन्ना जो अब्दुल रहीम वल्द वाहिद बख्श शेख नबी बख्श उर्फ़ नबू वारनि सां पैसनि जी ॾेती लेती जो चकर आहे, जंहिंमें मुंहिंजे भाउ माशूक ॾे नबी बख्श चाचड़ जा 10,50,000 हुआ ऐं अब्दुल रहीम शेख ॾे 8,50,000 हुआ, जंहिंमें अब्दुल रहीम शेख जी लिखत असां वटि मौजूदु आहे, जंहिंमें मां पंहिंजे भाउ माशूक अली चन्ना जे पैसनि बाबति ज़ामिन थियसि ऐं अब्दुल रहीम शेख जो बि ज़ामिन पियसि, जंहिं बाद पंहिंजी ज़मानत छॾाइण लाइ बार बार चवंदो रहियसि ऐं DSP ऑफिस कश्मीर में छिकरायो, जंहिंमें DSP साहिब अॻियां 16 महीना अॻु लिखत करे ॾिनी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।